एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान में महांगाई जी शरह ॿीणी खां वधीक थियण जी घंटी वॼाए छॾी। एशियाई तरक़ियाती बैंक जी आउटलुक रिपोर्ट मूजिबि हलंदड़ साल जे आख़िर में पाकिस्तान जी मईशत सुस्ती जो शिकार थी वेंदी। एशियाई तरक़ियाती बैंक जी आउटलुक रिपोर्ट में चयो वियो आहे त गुज़िरियल साल पाकिस्तान में महांगाई जी शरह 12.2 हुई, जेका हिन साल ॿीणी खां वधीक थी 27.5% थी वेंदी। रिपोर्ट मूजिबि 20 सालनि में माहौलियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर थियल 10 वॾनि मुल्कनि में पाकिस्तान शामिल आहे। बोर जे करे पाकिस्तान जी पैदावार मुतासिर थी, जेका महांगाई वधण, करंट अकाउंट खसारे ऐं फॉरेन एक्सचेंज ज़ख़ीरनि में घटिताई जो सबबु आहे। मुल्क में माली खसारो 6.9% ताईं पहुची चुको आहे। मुल्क अंदरि महांगाई खे मुंझो ई न आहे, जेका रोज़ रोज़ वञे पई वधंदी, जंहिंसां माण्हुनि जी परेशानियुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। अहिड़ी सूरत हाल में सवाल थो पैदा थिए त छा हुकूमत महांगाई ख़तमु करण लाइ संजीदा थी क़दम खणंदी, या वरी उहो सिलसिलो ईअं ई पियो हलंदो रहंदो।